नाज़रीन, बाडरे वेझो ॻोठ गाबर मसण जो रहवासी प्राइमरी उस्ताद शाइर अदीब अमर अबड़ो गुज़िरियल 6 वरियनि खां जेरे जे मर्ज़ में मुब्तला है। सकाफ़त खाते संदसि का सारई नाहे लधी। रिपोर्ट करे रहियो आहे मक़बूल कांधड़ो। बाडरे भरिसां ॻोठ गाबर मसण जो रहवासी प्राइमरी उस्ताद सिंधी ॿोली जो बहितरीन शाइर ऐं सिंधी अदबी संगत शाखा बाडरे जो ब दफ़ा सेक्रेटरी रहंदड़ नसीर अहमद उर्फ अमर अबड़ो गुज़िरियल 6 सालनि खां जेरे जी बीमारी में मुब्तला। सकाफ़त खाते संदसि सार न लधी। 6 साल जेरे जी बीमारी में मुब्तला हुअण सबबि शाइर अमर अबड़ो जी ज़िंदगी मफ़लूज बणिजी वई आहे। बीमारीअ सां झेड़ींदे शाइर अमर अबड़ो पंहिंजे वसां कोन घटायो आहे, पर संदसि बीमारीअ ते फ़क़ीन फ़र्क़ु न ॾेखारियो आहे। उन हवाले सां शाइर अमर अबड़ो ऐं संदसि वारसनि पंहिंजी दर्द कहाणी आवाज़ टीवी ते बयानु कंदे चयो त ग़रीब मास्तर बि आहियां ऐं उन खां अलावा मुंहिंजो इलाजु गंबट गिम्स मां हलंदड़ आहे ऐं उन इलाज खां अलावा बाक़ी बि अञा मूंखे पैसनि जी ज़रूरत आहे, मदद जी ज़रूरत आहे। सकाफ़त खाते वारनि खां अकबर लगारी आहियां। असांजो बच्चो बीमार आहे, ख़ुदा वास्ते असां सां मदद कयो। असां वसों कोन घटायो, पंहिंजूं पघार जेके असां सां ख़र्च कया आहिनि। 7-8 साल इलाज हलियो आहे। यको पिए पुटड़ो बि कान्हे से नंढड़ी न्याणी ते सुहा बि रोए रड़े थी पई, मां कुराड़ी मड़ी। असां बि इन जे आसिरे बचनि जे आसिरे असांखे केरु ॾिए, असांखे अहिड़ी का रक़म कान्हे जो असां पंहिंजे बच्चे जो इलाज करायूं। सालनि खां वठी मुंहिंजो वाल बीमार आहे। ख़ुदा वास्ते मुंहिंजे वाल जी मदद कयो त जीअं मुंहिंजो वाल ख़ुशि थिए। ही मास्तर भाई प्राइमरी हिन पंहिंजो लोन वठी उन ते बीमारी ते ख़र्च कयो ऐं हींअर असांखे डॉक्टरनि गंबट वारनि चयो आहे त ईंदड़ महीने जी 1 या 2 तारीख़ ते तव्हांजो ऑपरेशन थींदो। ऑपरेशन त बिल्कुलु मुफ़्त में आहे, बाक़ी जेको ॿाहिरियों तक़रीबन जी दवा आहे या ॿियो को उन लाइ तक़रीबन असांखे 6 खां 7 लख रुपया ख़र्च इहो खपंदो। इन जे करे असां गवर्नमेंट खे ऐं वस वारनि खे अपील था कयूं त असांजी मदद कनि। जीअं त मां हिन भाउ जो डोनर आहियां, मूं पंहिंजो जहिड़ो हिनखे ॾिनो आहे। जीअं डॉक्टरनि चयो आहे त ट्रांसप्लांट थींदी। हुन जी शाइरी जेका आहे इन ॻाल्हि जो गवाह आहे त अमर अबड़ो सिंध जो हिकिड़ो नामियारो कवि आहे। हाणे हिन वक़्तु जेको आहे हुन जी जेका कंडीशन आहे, जिस्मानी सूरत हाल बि जेका आहे उहा अहिड़ी न आहे जो हू पाण पंहिंजे तौर ते पंहिंजो इलाजु कराए सघे। उन जे करे सभ खां वॾी ज़िम्मेवारी थिए थी सिंध हुकूमत जी या मरकज़ी हुकूमत जी, त उहा हिन ॾुखे वक़्त में असांजे हिन कविअ हिन लेखक जी सार लहे। शाइर अमर अबड़ो ऐं संदसि वारसनि जो चवणु आहे त अमर अबड़े जे ईंदड़ महीने में जेरे जी पेवंदकारी गौस इस्पताल में थियण वारी आहे, जो इलाज मुफ़्त आहे। पर उन बावजूद बि संदसि वारसनि जो चवणु आहे त दवाउनि ऐं टेस्टुनि ते 5 खां 6 लख रुपया ख़र्चु ईंदो। उन हवाले सां संदसि वारसनि सकाफ़त खाते ऐं सिंधी अदबी संगत मर्कज़ खे अपील कई आहे त अमर जे इलाज ते बाक़ी ईंदड़ रक़म ॾेई संदसि ज़िंदगी बचाई वञे। कैमरामैन मुश्ताक अहमद चांडियो सां गॾु मक़बूल अहमद कांधड़ो, आवाज़ टीवी बाडरे।